ओके ये चल अदो इते तुम हेड सुन हाथो हाथो अरे भाई ये तब जो बी चलो बस से मते उठी तो जाए उठी मते उठी तो सीधो उन्ने हमारे बन जाए फोन दे खराक बन जाए कैमरा परे थे परे चेक कर जाए सुम ये फटकन बस फटकन देखा रे ओके कोई ते हेलमेट उठी फटक बोइते भाई बीच में आतु वेरी क्यों दिस इज कुर्बान ये जो खणी फेस यो अन यो पहले स्टार्ट तो बड़ा से आए ओके बस सही है ओके मर ना मरे थे अरे तक जाकर बस अच्छा बिज्जू अरे बिगीती बस ना हाथ पर बस फट कर बस हाथ ले अदा हाथ हेड कर खाओते देखा जरा हां ये तान राही करे चली वसे ध्यान ओके धीरे चुर पर नहीं बस हां बंद कर नहीं तो मां बना में डाट रहो बेहतरीन एक्टर आहे माशाल्लाह ऐं मौलान खे ख़ुशि रखंदो हाणे रत सां ॻाढ़ो करे छॾियो महिरबानियूं बेहतरीन फिल्म आहे भा मुस्तफ़ा जमाली जी क़ैद वॾियूं महिरबानियूं भा ग़ुलाम यासिन जो यूट्यूब चैनल आहे अलाए कहिड़े नाले सां आहे सिंधी शोबिज़ बेहतरीन ऐं जीअं असांजी फिल्म माशाल्लाह तमामु बेहतरीन फिल्म आहे क़ैद जो प्रोड्यूसर असांजो प्यारो दोस्त ग़ुलाम मुस्तफ़ा डायरेक्टर राइटर मां पाण आहियां ऐं कुर्बान चांडो तमामु बेहतरीन एक्टर आहे मौलान खे ख़ुशि रखंदो असांजो प्यारो दोस्त अलिया इनो मूंखे जो ॾिठो मज़हर शेख साहब तमामु बेहतरीन आर्टिस्ट आहिनि पीर वसण जा असां उन्हनि खे दुआऊं कंदासीं त ख़ुशि हुजनि ऐं हीअ स्टोरी तमामु बेहतरीन कहाणी आहे हीअ तमामु क़ैद जेका आहे हिकु जागीरदार आहे अमीर आहे जेको तमामु अयाश परस्त माण्हू आहे नंढी उमिरि में पर हुनजा जेके कम आहिनि ऐं हुनजो जेको करेक्टर आहे तमामु पूरो ॾहेसर टाइप जो किरदारु आहे ऐं हीअ क़ैद जो मक़सदु इहो आहे त हिकिड़ी छोकिरी आहे जंहिंखे मोहबत थो करे बेपना हुनखां ख़रीद थो करे उनखे क़ैद थो करे पंहिंजी मोहबत में पर छोकिरी खे ॻाल्हि खां इनकार थो करे हिकिड़ो ज़ालिम माण्हू आहे पोइ हुनजो दोस्त आहे उन किरदार जो जेको अचे थो हुन हवेली में रहनि था गॾिजी दोस्त हिक ॿिए ते जान ॾियनि था पर छोकिरी ॿिए दोस्त सां मोहबत करे थी उनखे खणी थो वञे पोइ वरी उन छोकिरी खे खणी ऐं ॿिए हंधि क़ैद थो करे ऐं तमामु हिकिड़ो मोहबत प्यार इश्क जी स्टोरी आहे तव्हां ॾिसंदो तव्हांखे तमामु घणो मज़ो ईंदो ऐं इंशाल्लाह हिन फिल्म जो प्रीमियर शो बि पीर वसण में ज़रूरु थींदो तव्हां दोस्त ॾिसंदो वरी महिरबानी थैंक यू सो मच